मोहतरम मुकाबले इकराम हाजी अब्दुल खान खुशू साहब, अली जान खान मदाई साहब, सरदार दाऊद खान मदाई साहब, स्टेज ते बैठल मेहमान गिरामी ऐं मुंहिंजा दोस्तो अस्सलाम वालेकुम। सरदार साहब मां अवां साहिबनि जो इंतिहाई फ़राइतो ऐं मशकूर आहियां जो अवां साहिबनि पंहिंजी मसरूफ़ियातनि जे बावजूद बि असां दोस्तनि लाइ टाइम कढी हिन इब्तिदाई तकलीफ़ खे चार चंड लॻाया आहिनि। साईं मुंहिंजा अलीआबाद फेज़ 1 फेज़ 2 जी मुकमल थियण खां पोइ मां सोचियो त छो न कश्मीर जे आवाम खे अहिड़ो तो मुनफ़रिद सोसाइटी ॾियारिजे जंहिंमें ज़िंदगी जी बहितर सहूलियतूं मुयसर हुजनि। मुसलसल जाकोड़ ऐं कोशिश खां पोइ असां अलीआबाद बख्तावर ब्लॉक जो प्लान ठाहियोसीं। तारीख़ 22/9/2019 ते लॻभॻि 300 प्लाटनि जी कुलअंदाज़ी कई वई, जंहिं ख़ुशनसीबनि जा नाला निकिता, फाइल उन्हनि जे हवाले कया विया आहिनि। साईं मुंहिंजा अंदाज़नि 6 महीननि दौरान ज़माने जे लाचड़ ऐं मुल्की हालात गुज़ारिश कंदो हलां त ज़माने जे सितम ज़रीफ़ी में लाचारनि जो मां मर्दी सां मुक़ाबिलो कंदे ऐं पंहिंजे इरादे खे पुख़्तगी जो अंदाज़ो अवां मेज़बान उन मां लॻाए सघो था त अॼु मां जहिड़े मौज़ शख़्सियत हिन रिहायशी सोसाइटी जो इफ़्तिताह पंहिंजे हथनि मुबारक सां अवां करे रहिया आहियो। मुंहिंजा साईं बहरहाल मूं वटि एतिरा लफ़्ज़ न आहिनि जो मां अवां जो थोरो मञियां। मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह ताला अवां खे सिहत ॾे, वॾी ॼमार अता फ़रमाए त जीअं अवां कश्मीर ज़िले जे आवाम जी ख़िदमत करे सघो। आमीन। वसलाम।